इमरान खान वडेरे जे मैदान ते मलाखड़ो थी रहियो आहे। पहुची वञो, पहुची वञो।
छा पे सोची कुछ त गाना जॾहिं सोचींदो आहियां त मुंहिंजूं उमेदूं कुसण लॻंदियूं आहिनि ऐं असांजी मोहबत जा जनाज़ा निकिरंदा आहिनि। छा मतलब? भउ थो थिए त किथे मां नौकरीअ लाइ वञा ऐं तोखे को ॾिए। इन खां अॻु मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर ईअं थियण कोन ॾींदसि। सच तुंहिंजो कसम। अली जी मां ये बेली दुआ के जाए अल्हम्दुलिल्लाह अली अज बाजी खटाईंदी मल में। आखिर पुट कंहिंजो आ? सच थी जाई आखिर शेन जो पुट भी शी हूंदो आ। ओ जमालो मुझो खटी आयो ओ मुझो खटी आयो ओ जमालो अब्बा अरे आए शेन जा पुट भी शी हूंदा ना। मुखे खबर आई बचा त तू जरूर खटे ईंदे। बस अमा ये तुझी दुआऊं आहिनि जो मां खटिया आहिनि। आखिर पुट कंहिंजो आ? छा ॻाल्हाया मां? अॼु ॾाढा ख़ुशि आहियो। खुश छो न थियूं? अली रेस जे पुट खे मारे आयो आ, पग खटी आयो आ। अच्छा त अदो मल खटे आयो आ। अली पुट मूंखे थोरो भउ थो थिए त किथे वॾेरा हार बर्दाश्त न करे सघनि ऐं तोखे नुक़सान न पहुचाइनि। बाबा साईं जंहिंखे मां ऐं पीउ जी दुआ हुजे उनखे न लहर न लुॾो। सच त चई। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झण ते ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस। वाह वाह मतलब हे सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 खान शिकार दे बाबा।
तो समझी तू अली नवाज के मल मारे आई सही सलामत घुमदे तो मुखे मल ना है मारी तो पंजी मौत के ललकारियो आ अज तू जिंदा को न बचंदे जेकर या गाला है त पोए चूरियूं असां कोन पहुंचियूं हन जेकर पंजो पाण के एतरो बहादुर तो समझी ना त पो लह मैदान ते मुर्स मुर्स जो मटा त पो ठीक आ असां जे विच में केर भी नहीं दो इंस्पेक्टर कर खबर इन रेवालड़े के हलाई भी तो जहाँ रखे रखे संग चढ़ियो तो वो तारा अहाँ के तो खबर आई मां हर कम कायदे सां कंदो आहियां तॾहिं तो फायदे में भी तो अवां हिकु दफ़ो हुकुम करे ॾिसो मुल्क सॼो दो छाओ कुछ बक कंध हेठि छो आहिनि ॿुधायो केरु ऐं कंहिंजो लाश आहे बाबा 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 मां लाश सां ॻाल्हायां मारियो मुझे कूंथर पुट के ॿुधायो ऐसे अली
मुखे ने बंदूक बाबा मां कोन छड़ी सुन कमीने के न सुल्तान न जोश मन होश महमूद तपो वन इन खाद में सा पंहिंजो होश विञाए दे तू उन कमीने जो ना हिते खणिया समझी मासी भूख लगी है मानी दे खोड़ बच्चा मानी 2 मिनट वेह तो मानी तैयार कर तो जाई थी हाँ यार माँ पानी तो प्यार बाबा जी बाबा। शल जुड़ी हुई जींदी है पढ़ा कि क्या तुझे खाटू पुत्र साहब छा कयो मुझे पुत्र मुखा तो पूछी तो तुझे पुत्र छा कयो तुझे पुत्र बडेरे जे पुत्र जो खून कयो अरे ॾिसो सादा वठोस अरे तू साहब मुझे क्या तो मुझे साहब मुझे क्या तो बताओ मुझे तेरे तो मुझे चाचा के न समझ सको ठीक है तो जो मसलो मां थो हल कयां कानून जो कसम मां हर कम कायदे में कंदो तॾहिं त फ़ाइदे में वेंदो आहियां घबराना मां अन्य अपनी तो मुन्ना हर कम कायदे में कंदो आहियां तॾहिं त फ़ाइदे में वेंदो आहियां मज़द तुंहिंजे पीउ खे पुलिस वठी वई आहे तोखे गोली कई आहे मज़द मूंखे ॿुधाए तोखे गोली कई आहे मां उनजो रत बि चंदुसि ॿुधाए मज़द ॿुधाए मज़द तोखे गोली कई आहे मज़द
इंस्पेक्टर तुझे मीते हथ कयो हथ रोकियो ज़ालिमन मुके गोली है मासाद तुझो मुझो साथ एस्तायो मासाद सर्फ निकतो आदिस के कम जो कोने को कपड़ा धो तो छक करे ही कोन तो भाई थान जो साबुण जकुआ ओहो वट तभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पे आइन केड़ो सर्फ निकतो केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आओ हाट पाटा ला छा का जवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि थामनि ऐं शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघो था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई न वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313156262 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही दुकान में वठी अच जाए दुकान मां वठी तो जा फिर मां पंहिंजे कुराड़िन के कपड़ा धोण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी खबर कान्हे अली किथे आहे हाँ सही मुझे काम खबर ना है अली किथे है क्या कानून जो कसम मां हर कम कायदे में कंदो आहियां तॾहिं त फ़ाइदे में ईंदो आहियां तूं ॿुधाईंदे ज़रूरु ॿुधाईंदे हाय किथे आहे मुझे काम करना है मुझे चलो बाबा गुनाया तुझे का खबर नहीं ला
तो फायदे में भी तो आया यो तो ने पेरो पानी अथई जने बियो पानी पींदो है ना पानी तोते वांगी कराई अम्मा नूरी उठी ते रे सरे कुरान शरीफ खणी हलाऊं त मन ज़ालमन खे को रहम पवे वडेरा साईं मां तव्हां जे दर ते कुरान शरीफ खणी आई आहियां ऐं न्याणी मेड़ वठी आई आहियां वन माई वन इन सोने जे सदके मां तुझे पुट जी जिंदगी बश करे छॾियमि थी पर हिक शर्त आहे पंहिंजे पुट खे कानून जे हवाले कर ऐं ॿी सूरत में सुभाणे राज खे घुराए फैसलो थींदो वञा मां जीजा वञ बाबूई ओके अम्मा कन्या तुझी मां के अम्मा जो तू मुझे मारे दी अम्मा पुट अंदर जो ठार हुंदा है तू कहिड़ो मुंहिंजो पुट आहे अॼु भाणे सॾे कुरान शरीफ खणी वई हुयसि ऐं जो पार कानून जे हवाले कर ना है के अम्मा मुझे एतबार करवा को ना है के मुझे एतबार करवा मैं खुदी ना सबर कर तुझी रजा
माली जी मां जे लाइ कफन जो बंदोबस्त करो। हाशिम तो के वॾे फैसले जे लाइ घुरायो आहे, पर मुंहिंजी त ज़ाल मरी वियो आहे। मुंहिंजे कफन लाइ बंदोबस्त करण पियो वञा। अॼु न सुभाणे ज़रूरी न कुझु बि थी पियो तोखे वॾे घुरायो आहे, जल्दी फ़ैसिलो थियो। हाशिम तुझे पुट मुझे पुट जो खून कयो है ऐं ये शायद बीठा आहिनि। अबा शायद हो तव्हां छा ॾिठो ॿुधायोसि। साईं असांजे अखियुनि जे साम्हूं रेसनेंडे खे हली मारे छॾियो। छा जो फ़ैसिलो बाबा? गोली जो जवाब गोली थींदो। गोली न बाबा, गोली न, गोली से माण्हू मरी पवंदो न तूं वञो। चुप मारे दे बाबा। आशू तुझी घरवारी असांजे पाक किताब खणी आई, उनजे करे असीं मरण मारण छॾियोसीं। हाणे तूं खून जे एवज़ पंहिंजी धीउ जो संग मुंहिंजे पुट पीरल खान खे ॾींदे। अॼु शाम असां ॼञ वठी ईंदासीं, सम्झी? मुंशी हिनखे ॻाढ़ो जोड़ो ॾींसि। जीरेस वॾा जीरेस। बाबा मां घोट थींदुसि। हा पुट छो न थींदे घोट? मां मोल वधंदुसि। यो फैसलो मुखे कबूल है, कबूल है, मुखे फैसलो कबूल है, कबूल है, कबूल है रेस, कबूल है। बाबा बाबा अम्मा जे लाइ कफन आंदई। ना मुझे जी जल्दी मरे लाइ कफन कोन वठी आयसि। ई तुंहिंजे लाइ ॻाढ़ो जोड़ो वठी आयो आहे। इन घर मां माणे जो जनाज़ो त कोन निकिरंदो, पर तुंहिंजे मुक़दर जो जनाज़ो निकिरंदो, तुंहिंजे मुक़दर जो जनाज़ो निकिरंदो।
सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा का चवन उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ जे तर्फ़े रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलंदो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 0313856268 सिंधीअ में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी मैदान में पहलवान नहीं पियो नचबो पोचबो वारे वाजवान तू लोईंदी तू लोने मां मल विलियन उधक कोन लगंदो तोखे धक कोन लगंदो तू बल पंजले चले मां तो बल पादिनिस मां बाबा का बल पावतिनिस पोइ तो बल पादिनिस पोइ शहर घुमण वेंदासी पोइ चिकले ते चलंदासी पोइ चिकलो कंदो ची ॾाढो मज़ो ईंदो आहे नूरी दिल चयोसि तुंहिंजे नरम जिस्म ते अहिड़ा त निशान जा जो उन निशान खे ॾिसी मुंहिंजे अंदर जी बाहि ओझामी वञे यादि रख नूरी तुंहिंजे भाउ मुंहिंजो भाउ मारियो आहे उनजे एवज़ तुंहिंजे चपनि ते अहिड़ा त निशान ॾींदुसि तोखे शर्म न आयो जो ही शैतान मुझे बारे में अहिड़ा लफ़्ज़ चई वियो आहे मां तुंहिंजी ज़ाल आहियां यो नालो कोन आयो मुंहिंजो नालो शैतान न आहे मुंहिंजो नालो सुल्तान आहे चओ मुंहिंजा मौला मूं नूरी निमाड़ी जे हथनि ते मेहंदी बि ॾिनई उहा बि मां जी लाश ते चओ मुंहिंजा मौला मूं तुंहिंजो कहिड़ो कसूर कयो जो मुंहिंजे मुक़दर में एॾा सूर ॾिनई सूरत जी सेज लिखई दुख जो डाज ॾिनई सुठो थिया जो ॼमण सां अमर गुटारी मारे छॾिया घट में घट एतिरा सूर त न ॾिसो मुंहिंजो मौला सूर त न ॾिसो
सदाई मजाक कंदो भला बुधा हिन वगे में भला मां तोखे कीअं थी लगा गुलाब जे गुल जिया सुरही मोर जिया महकंदड़ ऐं चंड जिया चमकंदड़ मुंहिंजी नूरी हल कूड़ा चवना हन त जन लाइ मुआसिर से कुली कंदी कोने क्या मतलब पुत्र हाँ ये तो सच है इतनी नूरी शादी करे हमेशा हमेशा लाइ तो आज़ाद वाली जिंदगी में इतनी खुशियों तबाह करे वे चंगो दोस्त महला तो ना ये न तो थी सके नूरी अरे छोरा छोरा नूरी सां मिलण रईस खबरदार पंहिंजी गंदी ज़बान सां असांजे खानदान जी इज्जत ऐं गैरत जो नालो बतो ॾेई कर सोट आहे मुंहिंजी इज्जत आहे गैरत आहे लॼ आहे मुंहिंजी नूरी अरे तोसां मिलण ई नथी चाहे तूं बंदि कर खामोश गुस्ताख हिन खां अॻु हिकु लफ़्ज़ खयो अथई ज़बान कटे कुतनि खे ठारे छॾियो साहिब मां नूरीअ सां मिली कोई हिकिड़ी वञ मुंहिंजी हवेली मां कुता कमला हिकिड़ी वञ गुस्ताख मुंहिंजी हवेली मां मुझे खुशियों का बर्बाद कर रहा है वही नूरी नखड़ पांजी गंदी ज़बान सा मुंह जो नालो निकरी वञे था तो गुनाह है मुझो रिश्तो तासा निकरी वञे था अरे वठो ॾिसो छा करे उमार हणम पात्र चुप आयो कुछ लगे तो बेहोश थी खणी बाहर चला जो
हिन जो जो ॿुधा कालिया बस ये नाकाम थी आयो आहे जफर जी गैंग में नाकामी वारे जे लाइ सिर्फ मौत जी सदा है। सुल्तान खुश थियो नाकाम माण्हू सुल्तान खे बि पसंदि न आहिनि जफर हाण अली खे बि ख़तम करे छॾ अली बि ख़तम थींदो पहिरीं तूं हिन जे मरण जी ख़ुशी में जश्न ॿुध